नाज़रीन, सुप्रीम कोर्ट सॼे मुल्क में हिक ई ॾींहं ते चूंडूं कराइण वारी दरख़्वास्त वापसि वठण ते रद्द कंदे निगरान हुकूमत जी ज़रूरत ते सवाल उथारे छॾिया। चीफ जस्टिस कादी फ़ाइज़ ईसा दिमाग़नात निगरान हुकूमत जो हिकु मक़सदु शफ़ाफ़ चूंडूं कराइणु आहे, पर आइन शफ़ाफ़ चूंडुनि जी ज़िम्मेवारी कंहिं ॿिए इदारे खे ॾिनी आहे। जॾहिं उहा ज़िम्मेवारी इलेक्शन कमीशन जी आहे त निगरान हुकूमत जे कहिड़ी ज़रूरत आहे। सुप्रीम कोर्ट सॼे मुल्क में हिक ई ॾींहं ते चूंडूं करण वारी दरख़्वास्त वापसि वठण ते रद्द कंदे निगरान हुकूमत जी ज़रूरत ते सवाल उथारे छॾिया। सुप्रीम कोर्ट में चीफ जस्टिस जस्टिस कादी फ़ाइज़ ईसा बरामी टे रुकनी बेंच सॼे मुल्क में हिक ई वक़्तु चूंडूं करण बाबति केस जी ॿुधणी कई। वकील शाह ख़बर अदालत में चयो त हिन दरख़्वास्त जी हाणे का बि ज़रूरत न आहे, इन वक़्तु असांजी इहा कोशिशि हुई। चीफ जस्टिस कादी फ़ाइज़ ईसा रिमार्क्स ॾिना त निगरान हुकूमत जो हिकु मक़सदु शफ़ाफ़ चूंडूं करणु आहे, पर आइन शफ़ाफ़ चूंडुनि जी ज़िम्मेवारी कंहिं ॿिए इदारे खे ॾिनी आहे, जॾहिं त इहा ज़िम्मेवारी इलेक्शन कमीशन जी आहे त निगरान हुकूमत जी कहिड़ी ज़रूरत आहे। चीफ जस्टिस रिमार्क ॾिना त आइन में निगरान हुकूमत जी शिक शामिल करण वारे डिक्टेटर पाण ॿियनि ते अमल न कयो। चीफ जस्टिस चयो त ज़ियाउल RCO ज़रिए निगरान हुकूमत जो कानून मुतारिफ़ करायो, पर जॾहिं मोहम्मद ख़ान जोड़ेजो जी हुकूमत ख़तमु कई वई त निगरान हुकूमत न ठाही वई। मुल्क में निगरान हुकूमत खां सवाइ ॿ चूंडूं थियूं, पार्लियामेंट खे इन जो बि जाइज़ो वठणु घुरिजे। PP जे वकील फारूक इनायत चयो त निगरान हुकूमत तौर पाकिस्तान जे आइन सां टकराव में आहे। हिन चयो त पाकिस्तान जे आइन में लिखियलु आहे त हुकुमरानी सिर्फ़ अलाह जी आहे, निज़ाम आवाम जा चूंडियल नुमाइंदा हलाईंदा। निगरान हुकूमत जो मक़सदु शफ़ाफ़ चूंडूं करणु आहे, जेको अॼु ताईं न थी सघियो आहे। वकील फारूक नाइक वधीक चयो त निगरान हुकूमत आइन जे ख़िलाफ़ आहे, जंहिं ते चीफ जस्टिस वकील फारूक नाइक खे चयो त नाइक साहब इहो बयानु वापसि वठो। फारूक नाइक चयो त हालतूं ख़राब आहिनि, माण्हुनि में बेतमादी आहे, जंहिं ते चीफ जस्टिस चयो त मुल्क में हाणे हालतूं बहितर थी रहियूं आहिनि। चीफ जस्टिस वधीक चयो त निगरान हुकूमत तशरीह करणु पार्लियामेंट जो कमु आहे, पर सवाल इहो पैदा थिए थो असेंबली ऐं हुकूमत वक़्त खां अॻु छो टोड़ी वई। कादी फ़ाइज़ ईसा चयो त हिन मामले ते पार्लियामेंट में बहस थियणु घुरिजे, इन सां क़ौमी ख़ज़ाने ते बार आहे। निगरान हुकूमत जी क़याम बाबति 8हीं तरमीम जल्दबाज़ी में कई।